अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। त दोस्तों जेको अलाना साहिबु हुआ उहो बेसिकली मुहक़िक़ हुआ, तहक़ीक़ कंदा हुआ। तहक़ीक़ जे मैदान में संदन खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि। अचो त हिकु नज़र करायूं था डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी अदबी ख़िदमतुनि ते उन्हनि जी ज़िंदगी ते। डॉक्टर अलाना साहिबु 1930 में ज़िले ठट्टे जे हिकु नंढे ॻोठ में ॼाओ। बुनियादी तालीम पंहिंजे ॻोठ मां वठण खां पोइ कराची में मैट्रिक पास कयई। 1955 में एम ए सिंधी में करे सिंध यूनिवर्सिटी में लेक्चरर लॻा। 1963 में लंडन वियो जितां लिसानियात जे शोबे में MA करे आयो। उते संदसि मकाले जो मौज़ू हो द अरेबिक एलिमेंट्स इन सिंधी। 1971 में सिंध यूनिवर्सिटी मां PhD कयई। हुते संदसि मकालो लाड़ जी अदब ऐं सकाफ़ती तारीख़ हो। पाण जॾहिं सिंधालाजी में डायरेक्टर हुआ तॾहिं सिंधी अदब ऐं सकाफ़त खे गॾु करण लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾियऊं। पंहिंजी शुरूआती अदबी सफ़र में हुन कुझु अफ़साना ऐं नाविल बि लिखिया, पर जल्दी संदन लाड़ो तहक़ीक़ ॾांहुं वधी वियो। उन खां पोइ मुसलसल तहक़ीक़ कमु कंदो रहियो। संदसि अदबी ख़िदमतुनि जो मुख़्तसिर जाइज़ो वरितो वञे थो। त दोस्तों जीअं त हू हिकु मुहक़िक़ हुआ, मीन्स उहे तहक़ीक़ कंदा हुआ मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते। सिंधी नसर जी तारीख़ डॉक्टर साहिबु हीअ किताबु 1963 में लिखियो, 66 में लिखियो। हिन किताब में मशहूरु नसर नवीसनि जी अदबी ख़िदमतनि जो तफ़सील सां जाइज़ो वरितो वियो आहे। सिंधी ॿोली जो बुण बुनियाद डॉक्टर साहिबु हीअ किताबु सख़्तु महिनत खां पोइ लिखियो। हिन किताब में डॉक्टर साहिबु सिंधी ॿोली जे बुण बुनियाद बाबति तहक़ीक़ जो तफ़सीली जाइज़ो वरितो आहे। त दोस्तों इन में जेके आहिनि कुझु डॉक्टर अलाना साहिबु जेके आहिनि माना इन में कुझु स्टैंडर्ड मुक़ररु कया जंहिंजे बेसिस ते हुन इहो कयो त माना सिंधी ॿोली जी बुण बुनियाद कहिड़ो आहे। माना उन में ॾिठनि थी चई माना पाण इहा तहक़ीक़ कई त कंहिं बि ॿिनि ॿोलियुनि जी हिकु ई पहाड़ या हिकु ई मीन्स माना हिकु ई शाख हुजणु, माना हिकिड़ी ओरिजिन मां हुजण जूं अगरि जेके बि पैरामीटर्स हुजनि था उन्हनि में इहो इल्म सूतियात जी हिकु जड़ायूं, इस्मनि ऐं फ़ैलनि जूं हिकु जड़ायूं, सो अहिड़ियूं कुझु उन्हनि जेके आहिनि न धातनि जा हिकु जहिड़ा असूल, लफ़्ज़नि जे धातनि जा हिकु जहिड़ा असूल, सो अहिड़ा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि जेके आहिनि हिकिड़ा पैराया सेट कया जंहिंजे बेसिस ते उन्हनि कंपेयर कयो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे। उन खां अलावा सिंधी ॿोली जो उन्हनि बुनियाद कयो। त माना इहो वाहिद माना हिकिड़ो नज़रियो हो जंहिं में डॉक्टर अलाना साहिबु न तहक़ीक़ खां पहिरियों हिकिड़ा पैरामीटर्स सेट कया। ऐं तव्हांखे माना इहो माना मां ॿुधाईंदो वञा त का बि तहक़ीक़ जेका थींदी आहे उन जा पहिरियां जेके आहिनि न हिकिड़ा पैरामीटर्स सेट कबा आहिनि। बाबा हीअ स्टैंडर्ड आहिनि। हाणे तहक़ीक़ मीन्स माना अगरि हिननि स्टैंडर्ड्स ते पूरी लथी त हुनजो रिज़ल्ट ही हूंदो, अगरि हिननि खां डेविएट थींदी त हुननि जो रिज़ल्ट ही हूंदा। सो इहा माना इहे पैरामीटर्स उते कमु अचनि था। सो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उन हिसाब सां हिकिड़ा साइंटिफिक खणी चइजे या साइंटिफिक खणी चइजे या मीन्स हिकिड़ा रिसर्च बेस्ड जेके आहिनि न उहे ॾिना पैरामीटर। सिंधी लेखकनि जी डायरेक्टरी हिन किताब में डॉक्टर साहिबु सिंधी अदब जे मशहूरु तोड़े ग़ैर मारूफ़ शख़्सियतनि जो मुख़्तसिर अहवालु ॾिनो आहे। सिंधी ॿोली जी लिसानी जाग्राफ़ी त दोस्तों का बि ॿोली मुख़्तलिफ़ हदुनि में माना तव्हां जीअं सिंधी में चवंदा आहिनि 12 कोहें ॿोली बि, सो मक़सदु आहे त उन हिसाब सां माना मुख़्तलिफ़ तव्हां जे इलाइक़नि में वेंदो त ॿोलियुनि में जेके आहिनि मुख़्तलिफ़ तब्दीलियूं अचनि थियूं, लफ़्ज़ मुख़्तलिफ़ थी वञनि था। सो उन हिसाब सां उहा जेके आहिनि जीअं जाग्राफ़ी हदुनि जो ॿोली ते कहिड़ो असरु पए थो, इहो किताबु इन में जेके सिंधी ॿोली जी लिसानी जाग्राफ़ी में ॾिनो आहे। उन खां अलावा बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि सूतियात जे नाले सां जेको आहे जेको आवाज़नि जो इल्मु आहे ईअं खणी चइजे त उहो उन ते बि जेको आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उन ते बि हिकु किताबु लिखियो आहे सूतियात जे नाले सां। उन खां अलावा एन इंट्रोडक्शन ऑफ सिंधी लिटरेचर डॉक्टर साहिबु हीअ किताबु 1991 में लिखियो। मथी अदबी किताबनि खां अलावा संदन हेठां ॿिया किताब आहिनि लाश, चोर, सिंधी सूरत ख़ती, सिंधी सूतियात, सिंधी मुअल्लिम वग़ैरह। सो हीअ बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि डॉक्टर साहिबु जेके आहिनि किताब लिखिया आहिनि। ऐं दोस्तों अगरि हीअ हो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी माना अदबी ख़िदमतुनि जो असां चवंदासीं सिंधी ॿोली जो बुण बुनियाद, सिंधी नसर जी तारीख़, सिंधी अदीबनि जी डायरेक्टरी, सूतियात, सिंधी ॿोली जी लिसानी जोग्राफ़ी, इहे जेके आहिनि इहे किताब जेके आहिनि मेजर आहिनि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी सिंधी अदब लाइ ख़िदमतनि में।
हुन खां अलावा दोस्तों अगरि तव्हांखे डॉक्टर गुलाम अली अलाना जी ज़िंदगी जे बारे में वधीक बि कुझु ॼाणण जो शौक़ु आहे या ॼाणणो आहे त तव्हां हिकिड़ो इंटरव्यू जेको आहे यूट्यूब ते ॾिसी सघो था, जंहिंमें मोहम्मद क़ासिम माका आहे, उहो 1990s जो इंटरव्यू आहे उन्हनि जो वरितलु आहे। सो उन में उहे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधाइनि था, पंहिंजो नंढपिण ॿुधाइनि था, पंहिंजी तालीम ॿुधाइनि था, पंहिंजो बैकग्राउंड सॼो ॿुधाइनि था, त तव्हां उहो बि ॿुधी सघो था। इहो इन जो बि अवेलेबल आहे, डॉक्टर नबी बख्श बलोच जो बि अवेलेबल आहे, रसूल बख्श फरीजे जो बि अवेलेबल आहे, डॉक्टर तनवीर अब्बासी जो बि ॿुधी सघो था। सो इहे सभु तव्हां जेके आहिनि ॿुधी करे उतां बि पंहिंजो जेको आहिनि नॉलेज वधाए सघो था। सो इंशाल्लाह उमेदु आहे त तव्हांखे लेक्चर सम्झायो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।